वेरुंजी वस्ती वेरुंजी वस्ती। कमीसलाहे जवारे तो कमीसलाहे तो बुधोन चयो कमीसलाहे याद जो पी लाई दो तो के हाने खबर पहुंची संगल के चौथा बार तुझे जिस्म थे छुप कर वो कौन उठे इनके सुबेदार इनजे जिस्म ते दम के कोई भी निशान नजर न थोचे कहाँ के थे तू? नस पर तो इनजे जिस्म ते कोई भी निशान समझा तो सूबेदार तो तेरी दोस्ती निभाई है कहाँ गया है? गलती इंसान का ही हो गया पर हाने तुझे कारीगरी जिसमें है लाहे बेल्ट ऐं ॾेखार पंहिंजी कारीगरी लाहे बेल्ट शाबाश एसपी शाबाश चाची तेरा लेकर पानी कारीगरी लेकर याद रख एसपी ताकत नशे में इतराम तो बढ़ती पत्रों कर जो सुभान तू बर्दाश्त कर सकी धमकी दो रे धमकी कौन बुझा है पर समझाया है तो दरियाचे चढ़न जा वक्त पौधा है नहीं समझाती तमाम तोड़ना खबर था तो ये सरली वो दया है जी
खे सामायन जी ज़रूरत न आहे। शाबाश एसपी, ताकत जितना सोचो थोड़ो हूंदो आहे बस। मां तोखे इहो ई सम्झाइण चाहियां पियो, बाक़ी जेके तुंहिंजे अंदर में मुंहिंजे लाइ बाह भरियल आहे कढी सघी थो, जेको मूं ते तशद्दुद करणो अथई करे सघी थो। इहा तुंहिंजी ख्वाहिश पूरी थी थी। चाहे शाह मुरादारनि खे जस हुजे, ॾुखे वक़्त में उन्हनि जूं मायूं बि बंदूकूं खणी दुश्मन जे साम्हूं थी मुड़ुस थी मुक़ाबिलो कयो। बाबा इनखे चइबो आहे सुठी तरबियत। जेकॾहिं सुठी तरबियत हूंदी न त औरतूं कुहाड़ी बि खणंदियूं, बंदूकूं बि खणंदियूं, मुक़ाबला बि कंदियूं। बाबा अॻियूं दौर वियो, कंहिं औरतुनि वीचारनि खे सिर्फ़ु रुॻो घर जे कमकार ऐं ॿारनि खे संभालण ताईं महदूद रखियो वेंदो हो। इहो वक़्तु हो, हाणे वक़्तु ॿियो आहे। पर मूंखे हिकु ॻाल्हि सम्झ में कान थी अचे। कहिड़ी सोडा? जॾहिं त खान बहादुर चांडोके खे अगवा करण जे लाइ मूंखे चयो, पर हिकु ॻाल्हि सम्झ में ई न आई त ओचितो कीअं ॿिया माण्हू अची हुन जे मथां हमलो करे विया। सोडा बाबा जेतिरे क़दुरु मुंहिंजो दिमाग़ कमु थो करे त हू तुंहिंजे चहिरे जा तासुरात सम्झी वियो। इहो कमु तोखां कोन पियो। हाणे हुनखे अंदाज़ो लॻी वियो आहे त अॻवाट हुननि खे होशियारु करे छॾियो, तॾहिं त हिन महिल जी आम्हूं साम्हूं बीठा आहिनि। चाचो शामराज बि पंहिंजे वक़्त जो वॾो वेड़ो रहियो आहे। इहा ख़बर त खान बहादुर खे सॼी आहे। छो न ख़बर हूंदसि? ख़बर हूंदसि बाबा, हूंदसि। तव्हां ॿिन्ही खे ख़बर ई कान्हे त इहो जेको शाह मुराद ऐं खान बहादुर साहब आहे, इहे ॿई मिटनि बाबा, हिक ॿिए जा भेजी आहिनि। ख़बर न हूंदसि, हूंदसि ख़बर बाबा, ख़बर। बहरहाल अबा, खान बहादुर सोडे ते शक ज़रूर कंदो। अबा जेकॾहिं न करे न, सोडा जेका चोर जी सज़ा सां मुंहिंजी सज़ा, इहो खान बहादुर वॾो वहमी माण्हू, वॾो। साईं, खान बहादुर साइड थियण सां ॻोठ नंढड़को थी वियो आहे। हीउ साले खे झुकाइण जो बहितरीन मौक़ो आहे। जीअं हुननि तव्हांजे कोट ते हमिलो कयो, जीअं असां हुननि जे ॻोठ ते हमिलो कयूं, सालियुनि जे पीउ खे साॻे हंधि अची बंदि कयूं। इहो सभु एतिरो आसान कोन्हे सावल। साईं, सिर्फ़ु तव्हां असांखे इजाज़त ॾियो, बाक़ी असांजो कमु आहे। मां खान बहादुर सां सुलह करे चुको आहियां, हुनजी भञकड़ी करणु नथो चाहियां। हींअर खान बहादुर जे ॻोठ जा माण्हू असां खां बेउल्का हूंदा। हाणे हुनजी लापरवाहीअ सां फ़ाइदो वठो। सिर्फ़ु सही तव्हां असांखे इजाज़त ॾियो। खान बहादुर जिरगो कराए, साले ऐं चिबड़, चिबड़ माना साले जो पीउ, इन जा सभु मामला उकलाइण जो वचन कयो अथई। ऐं इहो बि चयो अथई त साले जी भेण जो संग चटीअ में असांखे वठी। खान बहादुर केतिरियूं बि ॻाल्हियूं करे, पर सालिया पंहिंजी भेण जी कुर्बानी कोन ॾींदो। खान बहादुर वाइदो ॾिनो आहे, हाणे हुनखे पूरो करणु हुनजो कमु आहे। खान बहादुर पंहिंजे पुराणे संगती जे मथां हमलो करे ऐं माण्हुनि जे दिलनि में बग़ावत पैदा कई आहे। मां सम्झां थो हुनजी हाकिमियत जा आख़िरी ॾींहं अची विया आहिनि। नाइंसाफ़ियूं बादशाहनि खे ई ॿोड़े छॾींदियूं आहिनि। एसपी साहब शहरोज़ खान खे फुल फ्राई या हाफ फ्राई कंदो आहे? अच्छा साईं, मां ॻोठ केॾे हलंदासीं? पुट कुझु मसला आहिनि, दुआ कर त उहे हल थी वञनि, पोइ ॻोठ ज़रूरु हलंदासीं। साईं, मसला छा हूंदा आहिनि? पुट तूं पज़ल वारी गेम खेॾंदो आहीं न, ईअं सम्झ त ज़िंदगी जा मसला बि पज़ल गेम वांगुरु आहिनि।
जिनखे हल करण तमाम घणो ॾुखियो हूंदो आहे। चाचा साईं और हिकु मिंट में तव्हां मसला हल करे छॾींदुसि। तंहिं मूंखे ॻोठु वठी हलो। पर पुट तोखे त समुंड वणंदो आहे न, तूं ॻोठ में समुंड वरी किथां आणींदे? चाचा साईं और थोरो समुंड दिल्ली में हुजी पोइ ॿिए खे मुंहिंजी खणी ईंदसि ॻोठु। मूंखे जॾहिं समुंड जी सिक लॻंदी मूं त ॾिसंदसि हुनखे यार। हा हलो ईअं बि सही आहे, तूं पंहिंजो समुंड पाण सां गॾु खणी हलजां ॻोठ। पोइ हाणे निकिरी हलो, मां कपिड़ा मटाए छॾां। अरे बाबा, आऊं शहर में कंहिं कम सां आयो आहियां, उहो कमु करे वठां त पोइ ज़रूरु ॻोठ हलंदासीं। बाबा छा तूं इहो चाहीं थो त मां मरी वञा? बाबा मूंसां ॻाल्हाइण छो बंदि कयो अथई? भली मूंखे कहिड़े बि जहन्नम में फिटी करे छॾिजांइ, पर जेसीं ताईं मां हिन घर में आहियां मूंखां अखियूं न फेर। तोखे ईअं छो थो लॻे त मूं तोखां अखियूं फेरियूं आहिनि? बाबा दिलि हिकिड़ी नज़र में सम्झी वेंदी आहे त ॾिसंदड़ जी अख में छा आहे। मूंखे तो ते कावड़ आहे। दिल चवे थी त घुट ॾेई साहु कढाए, तॾहिं बि बाहि माठी न थे। एॾी कावड़ ॿुधे थी न, अहिड़ी कावड़ जंहिंमें मर्द कुहाड़ी खणण ते मजबूर थी वेंदा आहिनि। बाबा मूं भायो तो मुझो पी हिन दुनिया खां मुख़्तलिफ़ आहे। हू ॿियनि मर्दनि वांगुरु घर जी धीअनि भेणनि ऐं मायुनि जो वेरी कोन्हे, पर जेकॾहिं मुंहिंजो बाबा ॿियनि मर्दनि वांगुरु ई तंग ज़हन आहे त पोइ मूंखे हुनजी खारी छांव में जीअण जो को बि शौक़ु न आहे। वठ बाबा ही कुआड़ी खण, मुंहिंजी गिची हाज़िर आहे। हुनखे दड़का अलॻि करे पंहिंजे मन तां कूड़ी गैरेज जो ॿार हल्को कर। हाँ हाँ छोरी, ही ॻाल्हाए कीअं थी? पी सां ईअं ॻाल्हाइबो आहे? न उमिरि जो लिहाज़, न रिश्ते जो अदब, ईअं बस निड़ी फाड़े थी ॻाल्हाई। कुछ हया कर। हा तू चुप कर माई। जॾहिं खां वठी इन घर में पैर रखियो अथई न, असांजे घर में फसाद ई नथो ख़त्म थिए। मुंहिंजे बाबा खे बि आखिरकार पाण जहिड़ो करे छॾी न। हा सभु सम्झां थी त छिती छो थी आहियां, ऐं मूं ते रुगो इहा बाहि अथई न त पिणे जे साम्हूं मूं सोढे जो राज़ छो फाश कयो। सॼी ख़बर पइजी वई न। हाणे सही पथकी पई। ॻोठ में ॿियूं त सभु बीबी राबिया बसरी जहिड़ी नेक नमाज़ूं रहनि थियूं न, ऐं बुछड़ी ता अकेली आऊं आहियां। खुदा कर माई, छो थी पिटूं खणी, क़बर बि नसीब कान थींदई। हाँ बाक़ी साईं तुंहिंजे लाइ त अॻु में क़बर तयार कराए थी छॾियां। तूं फिकुर न कर, तूं मुंहिंजो फिकुर न कर, तूं पंहिंजो सोच त तोखे क़बर मिलंदी। कीड़ा के खाए नहीं। हाँ निभागी छोरी ॻाल्हाए त थी मूंसां त ज़बान कढी छॾींदी सही। गुलाम रसूल काॾे वई आहे? ॿाहिरि वई आहे त पोइ इहा पक चाचे शाह मुरादरनि जे घर वई हूंदी ढूमो हणण। जेसीं छोकिरी एॾे चकर न ॾे तेसि ताईं सुकून थोरो ईंदुसि। यार गुलाम रसूल सच पुछी न, अदा वॾी कोशिशि थो कयां मां तुम्हारी इहा ॿोली सिखण जे लाइ, पर मां कसम खणी थो चवां त सॼे तर में कोई अहिड़ो स्कूल मास्तर ई न आहे जेको इहा तुम्हारी ॿोली मूंखे सम्झाए। बाक़ी हा 2-3 रुपया अधीअ जो को मां मुआवज़ो तय कयां, उहा का तुम्हारी ज़बान मूंखे सेखारे त मेरी अलॻि ॻाल्हि आहे। बाक़ी इहा तोरे पी में मूंखे मिली घटि सम्झ में थी अचे यार।
अस्सलाम वालेकुम। मासात केॾां वञी पियो छा? हाँ मां साथ शहर तो वञा थोरो सीधो सामान घर जो वठी अचां, थोरो खुटल आ, चक्कर बि ॾिजां कंहिं दोस्त सां मिलणो आहे, हली त चक्कर ॾियारे अचां तोखे बि घुमाए फिराए अचां। न मासात मां गुलाम रसूल सां क्रिकेट खेॾण थो वञा। ॾिसां त छोकिरा हितां जा केतिरा प्लेयर आहिनि। गुलाम रसूल त उन्हनि जी तारीफ़ूं कंदे थकंदो ई न आहे बाबा। मां साथ कहिड़ो फ़ाइदो अहिड़ी भली रांदि खेॾण जो? भला त घर ई वेठा हूंदा न, ढिला हूंदा त मथे हो जेके अॻियां वेठा आहिनि न, जेके मुंतखिब कंदा आहिनि माण्हू, एतिरो जॾहिं मुंहिंजो खे काथे लिफ्ट ॾींदा पा, छॾ नी ॻाल्हि खे। मसात ईअं न सोचजे, मुक़ाबले खां अॻु में जो हाराइण जी सोचींदो तूं अॻे ई हाराए वेंदो। मासात इन हवाले सां हिकु मशहूर चवणी बि आहे, जेको रोईंदे दर ते ईंदो आहे न, का न का उगरी ख़बर खणी ईंदो आहे बाबा। वाह गुलाम रसूल, तुंहिंजी त ॼण वीसी खुली पई। मां साथ तूं पंहिंजी जाइ ते सही आहे। माण्हू खे मुक़ाबले खटण जो हौसलो हुजणु घुरिजे, बाक़ी अॻिते नसीब जी ॻाल्हि आहे, हिमत न हारजे। सही तो चए। हितां जो मन हिकु दफ़ो वरी दाव ते लॻी वियो आहे। मूंखे नथो लॻे त ख़ान बहादुर वरी असांजे घर ते हमले जी जुरत करे सघंदो। ऐं ॿी ॻाल्हि करे रहियो हुयसि चांडो की तोखे शायदि ख़बर न आहे त अॼु असांजे ॻोठ में छा थियो आहे। छा थियो आहे? बिजार जा माण्हू अदा सालिया वारनि खे न्यापो ॾेई विया आहिनि त बानो जो संग उन्हनि खे चटी में ॾियनि। छाजी चटी में? संग जी घुर जी का ख़ासि वजह त हूंदी। दरअसल खान बहादुर ऐं बाजार खान जे ठाह जे दौरान इहो ई तय थियो हो त सालिया ऐं बाजार खान जो राज़ीनामो बि करायो वेंदो। साले पंहिंजी भेण बानो जो संग बाजार खान खे ॾींदो। ओ अच्छा, त ही संग चटी जी रस्म हिकु औरत दुश्मन फरसूदा रस्म आहे। ॾोह मर्द कनि ऐं उन जी चटियूं औरत खे भरणी पवनि। जागीरदाराणे निज़ाम में औरत जी हैसियत हिकु जानवर खां मथे न आहे। जीअं जानवर खे माण्हू जॾहिं चाहे हिकु किले मां छोड़े ॿिए किले में ॿधनि, ईअं औरत सां बि उन जा पीउ ऐं भाइर ईअं ई कनि था। मूंसां बि अहिड़ो ई कुझु थियण वारो आहे। कीअं? सोडे सां मुंहिंजी मोहबत जी बाबा खे ख़बर पइजी वई आहे। सो हाणे कावड़ में चयो अथसि त के अंधे मंडे या लूले लंगड़े खे मुंहिंजो संग ॾेई छॾींदो, पर सोडे सां कॾहिं बि शादी थियण न ॾींदो। चाचा सावण त इलाही बाज़ारो इंसान हुयो, ओचितो उनखे छा थियो अथसि? मुंहिंजी भेण मर्द केतिरो बि प्यार कंदड़ ऐं नरम मिज़ाज जो छो न हुजे, पर वक़्तु अचनि ते पंहिंजी मर्दानी हट ऐं अञा ॾेखारींदे देरि नाहे कंदो। मूंखे खान बहादुर जूं कॉलूं अचनि पयूं, पर एसपी ज़रअली मूंखे उनजी फोन खणण खां मना कयो आहे। हेॾो कुझु करण खां पोइ कहिड़े मुंहं सां तो कॉलूं करे? हू चवंदा न आहिनि त बेहयाई बादशाही आहे। दब पवण ते हमरा राजूणी करे जान छॾाइण जी कोशिश में हूंदो। ईअं बि त मुमकिन आहे त असांखे टेजारण धमकाइण जे इरादे सां असां सां राब्तो करण जी कोशिश कंदो हुजे। एॾो बि चरियो न आहे खान बहादुर, ॿियो त सियासत में बि रहियो आहे, सो वक़्त जी रग ते हथ हूंदो अथसि, हरू भरू तकड़ न कंदो। ही जो एतिरो कुझु करे चुको आहे, इहो सभु कहिड़े खाते में रखंदे शामरात खान? इहो खातो एसपी बंदि करे छॾियो आहे, जंहिंमें ग़रीबनि सां हू जुठियूं कंदो हो। अञा त कहाणी जा पन्ना खुलण हाणे शुरू थिया आहिनि, अञा दास्तान त पुठियां पियो आहे। मूं हमेशह कानून जो एहतराम कयो आहे। हिकु पुलिस अमलदार हुअण जे नाते ऐं तव्हांजी बि इज़त कयां थो। थल ॿधण जी ज़रूरत न आहे खान बहादुर, कम जी ॻाल्हि कर। बकौल सूबेदार जे त तव्हां शहरोज़ खान खे हाफ़राए करण जो इरादो रखो। शहरोज़ खान मुंहिंजो अकेलो ऐं लाडलो पुटु आहे, मुंहिंजो तमामु सिकी लथो ऐं प्यारो आहे मूंखे। बच्चा कावन खे बि प्यारा हूंदा आहिनि फिरोज़ अली खान साहब, पर मां तव्हां वरी न महिरबान अख सां उनखे नथो ॾिसी सघां। मुंहिंजी नज़र में त सदा हिकु खूनी वारी हूंदी। हू खूनी आहे खान बहादुर खान साहब, हू खूनी आहे। दुनिया में अहिड़ी कहिड़ी शइ आहे जंहिंजी
कीमत नाहे। एसपी तू पंहिंजी कीमत ॿुधा। कीमत कीमत में तू पंहिंजो कंध निभाए ॾे ॾींदे त पोइ थोड़ी रियायत करे सघाए थो। मूं पंहिंजो कंध निवायो आहे तॾहिं तोखे ॻाल्हि कई अथऊं। त अॼु ॾींहं ताईं खान बहादुर फिरोज खान कंहिंजे वाॾो पंहिंजो कंध नाहे निवायो। शाह मुराद जे घर ते हमले जो न सिर्फ ॾंड भरणो पवंदई पर उन खां माफ़ी बि वठणी पवंदई। ऐं हा शहरोज़ ऐं चांडोकी जी मङणी वारो ख़्याल पंहिंजे ज़हन मां कढी छॾ। चांडोकी मुंहिंजे पुट जो नंग आहे ऐं मुड़ुस माण्हू पंहिंजनि नंगनि तां क़ुर्बान थियण ते फ़ख़ुर महसूस कंदा आहिनि। जे इहा ॻाल्हि आहे त मां तुंहिंजे लाडले खे चांडोकीअ तां जान निसार करे लाश तो ॾांहुं मोकिलींदुसि। नौकरी प्यारी थी तो पेट में बता। ॾेखार हिनखे त पुलिस जी मार छा आहे। जेको ज़ोर आज़माइणो अथई आज़माए वठ एसपी। याद रख पर जबरदस्त के ज़ेर दस्त में देर नाहे लगती। याद रखी चाचा एसपी। मुझे किन्ना मंत्र गोड़ा तुझे खानदान जिलाए एक वडो तूफान आनी था। वडो तूफान सोप सीरियल वेरन जी वस्ती तमाम एपिसोड्स ॾिसो HD क्वालिटीअ में। विजिट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा।